हिकु भेरे जी ॻाल्हि आहे त हिकु ॻोठ में ख़बर पखिड़िजी वई त हिकु अजीब फ़क़ीर आयो आहे। न संदसि नालो कंहिंखे ख़बर आहे ऐं न ज़ात न वरी शहर। बसि माण्हू चवंदा हुआ ही फ़क़ीर सवाल पुछे थो ऐं माण्हू ख़ामोश थियो वञनि। हर सुबुह हू वण हेठि वेहींदो हो। जेको बि अचे फ़क़ीर रगो हिकु सवाल पुछंदो हो। हिकु ॾींहुं हिकु वॾो ज़मींदार आयो, वॾो शान, वॾा कपिड़ा, वॾो गरूर। फ़क़ीर पुछो, तूं ख़ुशि आहीं? ज़मींदार खिलंदे चयसि, मुंहिंजी ज़मीन दौलत नौकर मूं वटि त सभु कुझु आहे। फ़क़ीर रगो एतिरो चयो त पोइ तोखे निंड छो नथी अचे? ज़मींदार बिना जवाब जे हलियो वियो। ॿिए ॾींहुं हिकु आलिम आयो, किताब हथ में, लफ़्ज़ ज़बान ते। फ़क़ीर पुछो, तूं सभु कुझु ॼाणी थो? आलिम फ़ख़्र सां चयो, हाओ, इल्मु मुंहिंजो ज़ेवर आहे। त पोइ तुंहिंजी दिलि एतिरी ख़ाली छो आहे? आलिम जो चहिरो झुकी वियो ऐं वापसि हलियो वियो। टीं ॾींहुं हिकु ग़रीब मज़दूर आयो, फाटल कपिड़ा, थकियल चहिरो। फ़क़ीर पुछो, तूं छा थो चाहीं? मज़दूर चयो, सकून। फ़क़ीर मुस्कुराईंदे चयो, त पोइ तूं अमीर आहीं। ओचितो माण्हुनि पुछियो, ए फ़क़ीर, तूं आख़िर छा सेखारणु थो चाहीं? फ़क़ीर उथी बीठो, आसमान न ॾिसंदे चयो, दौलत सवालनि जा जवाब नथी ॾे, इल्मु ग़रूर ॾेई सघे थो, पर सकून रगो सचाई मां पैदा थिए थो। एतिरो चई फ़क़ीर हलियो वियो। ॿिए ॾींहुं सुबुह वण हेठि रगो हिकु जुमिलो लिखियलु हो, जेको पाण खे सुञाणे उहो रब खे सुञाणे। ऐं फ़क़ीर कॾहिं बि वापसि न आयो। सभ खां वॾो सवाल इंसान पाण आहे। सकून शयुनि में न, सोच में हूंदो आहे। जेको घटि चाहे उहो घणो आहे। तो दोस्तों, ही हुई असांजी अॼु जी हिकु सादी कहाणी। उमेद कयूं था तव्हांखे पसंदि आई हूंदी। जे वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक करियो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां गॾु शेयर कयो। जेकॾहिं चैनल ते न आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारंदा। अस्सलामु अलैकुम।